लतीफ़ साईं जी मजलिस में तव्हां सभिनी फ़क़ीरनि खे यारनि दोस्तनि खे सभिनी खे भली रोज़ानी का न का ॻाल्हि तव्हां ताईं पहुचाइजे, छो त इहो असांजो हिकिड़ो फर्ज़ु आहे। असां चैनल ठाहियो छो? इहो छो त असीं ॿियनि जा मोहताज हुआसीं, सॾीनि न सॾीनि असांजो भला अबल सबर पंहिंजो ठाहियो था, चारि दोस्त साईं ॿुधंदासीं सही, दिलि जी ॻाल्हि त करे सघंदासीं, पर असली ॻाल्हि इहा ई आहे। भई ॿियो हिन वजह असां अॻे कमाइणो जेको हो कमाए छॾियोसीं। तव्हां जहिड़ा सुठा दोस्त असांखे मिली विया हलिया, सुठा बच्चा मिली विया हलिया, सुठा यार दोस्त, इन खां वधीक ॿी कहिड़ी दौलत थींदी आहे। ख़ैर अॼु जेको आहे सो पाण जेके ॿ बैत था पढ़ूं उनजो मक़सदु इहो आहे त होशियारु थियो, होशियारी वठो। हीअ पोइ इंसान खे बि चवे थो, ऐं पर हिते ॼण त उहो होशियारु जेको आहे कंहिंखे करे थो, हीअ पखियुनि खे थो करे, ऐं उहो ॿुधाए थो जेको आहे माण्हुनि खे, माण्हुनि खे सूरताल ॿुधाए थो त तव्हां ॾाढा भला माण्हू आहियो, ॾिसण में ॾाढा सुठा आहियो, तव्हांजा घर बि वॾा बंगला तव्हांजा वॾा, पर अंदरि में छा आहियो? अंदरि में त विड़िया पिया आहियो, केरु कंहिंसां ठहे कोन थो। हाणे इहे ॻाल्हियूं लिकनि त कोन थियूं, ठीकु आहे घर जा भाती न ॿुधाए, पर जॾहिं माण्हू गॾिजनि था ॿाहिरि दुनिया में निकिरे थो त माण्हू दर्द वंडीनि था हिक ॿिए सां, जंहिंजे करे ॻाल्हि सॼी ज़ाहिर थी पई आहे त असीं माण्हू उहा मोहबत, उहो प्यारु, उहो इख़लास जेको ईदुनि ते ॾिसंदा हुआसीं, वञी मिलबो हो, वञी ॾाॾो आहे हुन सां मिलूं, चाचे सां मिलूं, मामे सां मिलूं, पोइ माना ॿई टी ॾींहं ॿियो को कमु कोन हूंदो हो। पोइ अॻे त गाॾियूं घोड़ा हुआ कोन, ईअं माण्हू वाकड़ वाकड़ पिया हलंदा, हिन ॻोठ पोइ हुन ॻोठ पोइ हुन ॻोठ। हीअं त कंहिं कंहिंसां मिलणु अचे थो त उहो माण्हू उनखे आदर भाव एॾो बि ख़ुशि नथो थिए, रब भली करे आहे, चिंगंदो वेठो अदा सूर नथो छॾे, अदा ॾोकड़ कोन्हे को, बाबा कुझु तोखां ॾोकड़ घुरण कोन आया, ईद जो ॾींहुं आहे, चाचे जो पुटु आई, भाउ आई, अदा तूं भली करे आयो, पर असां न आहे कुझु कोन। बाबा सभु कुझु असीं खणी आया आहियूं, ग़लती न करियो। असली ॻाल्हि इहा आहे त माण्हू माण्हू खां बेज़ार थी वियो आहे। पखी लतीफ़ साईं चवे थो निज़ारो थो कर, पखी ॾिसो कहिड़ा बि कंकन उहे गॾिया वठंदा, हंच उहे गॾिया वठंदा, ॻेड़ा हूंदा उहे पाण में गॾिया वठंदा, माना वॾर पंहिंजा पाण में, अकेला न। को छिड़ी वियो विछड़ी वियो हुयो, को इमरजेंसी में, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर वगर करियो वतन पिट न छॾनि, माना थी वगर करियो था वतन, पाण में जेको आहे गॾिया था वतन, कीअं वगर करियो वतन पिट न छॾनि, पाण में उहा जेका मोहबत आहे पखियुनि जी ॻाल्हि थो, पर गॾु जीअनि था, गॾु मरनि था, गॾु सफ़र कनि था, जेॾां वञनि था जेको आहे वलर करे वञनि था, कतारूं करे वञनि था, कतारूं करे अचनि था। माण्हू ही ॻाल्हि पियो करे माण्हू जी त बाबा हे पखी ॾिसो इहे सुधरी विया हलिया, ऐं इन्हनि जी जिबलत में आहे, इन्हनि जे जेको आहे कल्चर में इहा शइ आहे, तव्हांजे में बि आहे। अकेलो माण्हू रही नथो सघे, नंढड़ा कुटुंब हूंदा हुआ, पोइ वरी कबीला थी विया, पोइ क़ौमूं थी वियूं, मूंखे सॼी इंसान ज़ात जो ख़ुदा जो हिकिड़ो घर आहे, सभई भाइर आहिनि। इन ॻाल्हि ते जेसीं माण्हू पहुचनि तेसीं भला जेको जिते आहे उते सुठा तरीक़ा ईद में जा, जेकॾहिं असीं ॿियो को बि असीं सबक़ हासिल न कयो। हीअं ईद थी वई हली, ऐं हींअर सम्झां थो पाण सॼो महीनो क़ुर बि पढ़ियो, पर उहो क़ुर मां असां सबक़ कहिड़ो हासिल कयो? घटि में घटि असीं इहा हिकिड़ी ॻाल्हि जेका क़ुर जी चओ मां हाणे जेकॾहिं असां अॻे जेकॾहिं ग़लति कमु कया, गुनाह कया, उहे असांखे बख़्श कजे, ऐं हाणे असां तौबा था करियूं, हाणे को बि ग़लति कमु कोन कंदासीं, बसि रुॻो तव्हां एतिरो इरादो करियो, तव्हां ख़ुदा सां वाइदो करियो, ख़ुदा छा जेको थियणो सो थी वियो हुयो, छा छा न कयो। अञा ताईं हिन उमिरि में बि जेको आहे माण्हू ठगियूं करे, वगर करियो वतन पिट न छॾनि, पसो पखी अड़नि माण्हूअ मेठ घणो। माण्हुनि खां ॾिसो नी मयार पियो ॾिए त माण्हुनि खां वधीक जेका मोहबत आहे पखियुनि में आहे। माण्हूअ मेठ घणो, हिननि में जेको आहे घणो मेठ आहे। ऐं असल में छा त माण्हू आहे ऐं पखी में फ़र्क़ु आहे।
पखी पंहिंजे जिबलतुनि में ॿुधल आहे, माण्हू पंहिंजे अख़्तियार इरादे आज़ादी जो अख़्तियार बि माण्हू खे आहे, इहो बि हक़ माण्हू खे मिलियल आहे। उन करे माण्हू जे मॻी बि थी आहे, गुरूर बि थियो आहे। ऐं लाज़मी जेको माण्हू ॼाणंदो, जेको माहिर हूंदो, मास्टर हूंदो, उहो दावा बि कंदो, हुनमें गुरूर बि थींदो। पोइ उहो सुठो जेको आहे सो गुरूर रहियो हुजे। असल ॻाल्हि उहा ई आहे। त असुल ॻाल्हि इहा त माण्हू दोखे में अची थो वञे, फासी थो वञे। उन खां पोइ जेको आहे सो माण्हू उन ॼार में ई ज़िंदगी गुज़ारे थो, माण्हू निकिरण जी कोशिशि ई कोन थो करे। कीअं जेको आहे हिकिड़ो पखी आहे, उनखे भले एतिरो अकुलु आहे त मूंखे इहो वलर आहे पखियुनि जो, इन सां गॾु आहियां, पोइ केॾी महिल अकेलो कंहिं न कंहिंखे त पहिरीं लहणो आहे। पोइ पहिरीं जेको पखी जेको लथो आहे, उनखे शिकारी छा कयो आहे त खॿे खणी जेको आहे त उनखे टंगू ॿधी, खॿ ॿधी हुजे उते ई पंहिंजे पासे में। इहो शिकार अदाहस तव्हां ॾिठो हूंदो डंडुनि में। पोइ हाणे त गप में लेटनि था, मथां काठी खोड़े था छॾीनि, पोइ वरी पखी वेहे थो, उनखे जेको आहे त वरी ऐं टंगुनि मां झले उनखे वरी हेठि बंदि था करे छॾीनि। माना माण्हू जे लाइ मखसूस जेके माण्हू जेके हुआ, जेके मुफ़्तखोर जेके माण्हू, उन्हनि माण्हू मुख़्तलिफ़ कोड़कियूं ठाहियूं। मछस करंगर काठ जो लतीफ़ साईं चवे थो त तव्हां हुनखे सुञाणो उन शिकारी खे, उहो पखी न आहे, हिकिड़ो पखी आहे, उनखे पखी सम्झी उहो अची लथो आहे जड़, पर हू त शिकारी हो न ख़बर कान्हे। उहो लथो, वरी ॿियो लथो, वरी टियों मुरीद थियो, वरी चोथों मुती थियो। पोइ ईअं सभई जेको आहे माण्हू खे उहो कैद करे वेही रहियो कोड़कियूं। माना मछस करंगर काठ जो कोन टोपलो ठाहींदा आहिनि, पोइ पखी ठाहींदा आहिनि, जेको आहे हुनजो तारूं हूंदियूं आहिनि, पोइ धागा हूंदा आहिनि, पोइ हुनखे ॿधंदा आहिनि। जेका मुंडी हूंदी आहे उहा पखी जी हणंदा आहिनि, ठाहींदा आहिनि। फनकार माण्हू हाणे इहे शिकार कनि था। लतीफ़ साईं चए थो मछस करंगर काठ जो मंझंदि साह न माह, हुनमें को साह आहे, न को हुनमें माह आहे, न को हुनमें गोश्त आहे, न को हुनमें रत आहे, न को पिता, कुझु बि कोन, को टोपलो आहे हिकिड़ो। मथस करंगर काठ जो मंझंदि साह न माह, वेचार न वेसा। वेसा के हुननि खे फसायो, वेसा कयूं, एतमाद कयूं, भरोसो कयूं, सुठा माण्हू आहिनि, इन्हनि वटि पनाह था वठूं। इहा त ख़बर कोन्हे असांखे विकिणी छॾींदा, ऐं हे असांखे सुभाणे जेको आहे कब्ज़ो करे असांखे जेको आहे ख़ाली करे छॾींदा। तंहिंजे करे माण्हू कॾहिं कॾहिं जेको आहे सो ईअं बिबिलजी थो वञे। पर माण्हू खे अकुलु ॾिनो आहे ख़ुदा। पखी हो, पखी खे जेतिरो अकुलु हो, हुन ॾिठो ख़तरो कोन्हे, पखी वेठो आहे मुंहिंजो भाउ, ऐं साॻियो जहिड़ो आउं वेठो आहियां, त अची जेको आहे पासे में वेही रहियो। पर उते अचण खां पोइ जेको आहे हू भले सम्झे बि सही, छा कंदो, वरी ॿिए खे फासाईं, टे खे फासाईं, ईअं माण्हू फासंदो थो अचे। ऐं आउं सम्झां थो त लतीफ़ साईं जो ई सबबु आहे नंढिड़ो, पर तमामु वॾो आहे। हिनजो जेको मक़सदु ऐं मफ़हूम अची सम्झो त मया थोरी थिए, जानवर जेके आहिनि इहे बि पाण में गॾिया था वठनि। ऐं तव्हीं त भाइर आहियो, दोस्त आहियो, तव्हीं माण्हू आहियो, तव्हांखे अकुलु आहे, तव्हांखे सभु कुझु मिलियो आहे, ॾाह थियो मोहबती मेरे। इन बैत ते ॻाल्हाईंदासीं पोइ, पर पढ़ी था छॾियो। लतीफ़ हल ॿुधाए, असांजे मसइलनि जो हल ॿुधाए थो, असांखे होशियारु करे थो, असांखे आगाह करे थो। त भई करियो हीअं, चमत्कार इहो आहे त पाण में गॾिजो। हे हर को ॾेढ सिर जी मस्जिद अॼु वेठो आहे, उते वेठो निमाज़ पढ़े, इन सां इस्लाम क़ाइमु कोन थींदो, सलाद क़ाइमु कोन थींदी। सभई माण्हू हिकिड़ी जाइ ते गॾु थियनि। पर ॿियो त जेके मोहबती माण्हू आहिनि, जेके आशिक़ माण्हू जेके आहिनि, उहे त गॾु थियनि। भई घणा माण्हू नथा गॾिजनि, उनखे ख़बर न आहे जेको डेम छा थींदो आहे, केनाल छा थींदो आहे, कीअं थो वफ़ाक़ असां खां फुरे वञे, कीअं सिंधी माण्हू उथी पिया आहिनि जेको आहे सो ई। ऐं सम्झो त तारीख़ में अॻे जंगियूं थींदियूं हुयूं, सिंधी माण्हू घर घर निकिरंदो, पोइ कई मारिजी वेंदा, को बचंदो। हींअर बि ईअं ई ॼण माण्हू जेको आहे सो स्कूलनि मंझां, अस्पतालनि मंझां, ॻोठनि मंझां, शहरनि मंझां माण्हुनि खे पहिरियों दफ़ो इहा ॻाल्हि सम्झ में आई आहे त असां सां धोखो थियो। असांखे चयूं भाइर आहियूं, गॾिजी वॾे विरसे खाईंदासीं, हीअ त सभु कुझु खणी विया पछाड़ी, जो साह बचो दरिया। हाणे उहो उन ते बि लत रखी छॾियऊं नेड़ी ते, उन मंझां बि केनाल ठाहे छॾियऊं। अॻे ई उन्हनि डेम ठाहे ॼवणूं त हणी छॾियूं आहिनि,
हाणे हीअ असांजो साहब खणूं था वञनि पर आउं सम्झां थो कि पहिरियों दफ़ो थियो आहे सिंधी तारीख़ में हूअं बि असांजा आलिम बि सुठा रहिया आहिनि बोली मुला को ज़मानो हो ॾाढा सॻारा सुठा माण्हू हुआ पीर बि सुठा माण्हू हुआ हींअर पीरनि बि वधायो आहे ऐं मुलनि बि वधायो आहे पर उन मास्तरनि बि वधायो आहे शागिर्दनि वधायो आहे सियासतदाननि सभिनी माण्हू असीं चऊं था इहा ई हिकिड़ी वाट आहे मोहबती मेड़े ॻोठ बदिजे तनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह इहे बादशाह जेके कनि था न ख़रमस्तूं इहे साॻा तव्हां वटि ईंदा रुॻो तव्हीं पाण में गॾिजो टुक टुक न थियो मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह तव्हां सभिनी खे ईद जूं मुबारकूं हुजनि असांजी ईद इहा ई आहे हीअ लतीफ़ जी ही ताक़त आहे इहा ई असांजी ईद आहे तव्हां असांखे ॿुधो था तव्हीं असां वटि अचो था वेहो था इहा ई तव्हांजी महिरबानी आहे इहे साॻियूं ॻाल्हियूं वरी सॼी संगत खे पर नथा अचनि ख़ुदा ख़ुशि रखे असीं पाण था उन्हनि महिरबानी वरी कंहिं जेको आहे ॿी महफ़िल में जेको आहे पाण जल्दी मिलंदासीं महिरबानी तव्हांजूं वरी जेको तव्हांजो चैनल आहे हिनखे हिनखे सब्सक्राइब न कंदव यारनि दोस्तनि खे न ॿुधाईंदव त हीअ असीं अलाए घणा ॾींहं न को लतीफ़ खुटे न को कबीर खुटे न को ख़ुदा खुटे इहे ज़माना खुटी वेंदा इहे कोन खुटा तंहिंजे करे असांजी दरख़्वास्त इहा आहे अचो त हिक ॿिए खे ॾिसो हिक ॿिए सां ओरियूं अंदरि ओरियूं वाह त हूअं ई लतीफ़ कढी छॾी आहे पहिरियों शर्त इहो आहे त मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाणे ईंदा पाणे ईंदा